14 अध्याय में श्याम सुंदर श्री कृष्ण चंद महाराज चवनि था पिया त हिकु गुण जेॾी महिल वधीक हूंदो आहे त ॿ गुण हेठि ईंदा आहिनि। सतो गुण वधीक आहे त रजो तमो हेठि हूंदो, रजो वधीक त सतो ऐं तमो हेठि हूंदो, ऐं अगरि तमो गुण वधीक आहे त सतो गुण ऐं रजो गुण हेठि हूंदो। जीअं हीअ माइक हेठि थी थींदी वञे, हा त सतो गुण ईअं मथे हुजणु खपे हिकदमि, त ॿ गुण ॿिया ढकियल हूंदा। सतो गुण यानी सत्संग, भजन, धर्म जा कम, शुभ कर्म, दान, सेवा, उपकार, सुठा वीचार भी सतो गुण। खाली वेठा आहियो, कुझु नथा कयो, सुठा वीचार कयो था भलाईअ जा, इहो भी सतो गुण। हमेशा 24 घंटा माण्हू कंहिं न कंहिं गुण में रहंदो आहे। गहरी निंड कंदो तॾहिं भी आख़िर तमो गुण में त रहंदो। श्री कृष्ण गोविंद ऐं हे अर्जुन, रजो गुण वधण ते लालच, स्वार्थ वारा कम, अशांति, विषय भोगन जी कामना, ये सब पैदा थींदा आहिनि। जॾहिं रजो गुण वधंदो आहे न त लालच, स्वार्थ, अशांति, विषय भोग, इच्छाऊं, हे मिले हो मिले, ये सब पैदा थींदा आहिनि। त सम्झो हिन महिल असां कहिड़े गुण में आहियूं, चओ न। हाँ वरी ॿुधो, जेॾी महिल लालच लॻी, स्वार्थ लॻी, अशांति थिए, विषय भोगन जी कामना हुजे, भागम भाग लॻे, ऐं जेॾी महिल इहे सभु लक्षण अचनि त छा सम्झूं असां? रजो। दौड़ धूप ये भी करूं वो भी करूं, रजो गुण, है ना। कुछ ना करूं, न अच्छा करूं, न कोई काम करूं, न सत्संग करूं, न पैसा कमाऊं, सो जाऊं, मोबाइल चलाऊं, टीवी चलाऊं, बातें करूं, गपशप करूं। केड़ो गुण? तमो। तमो गुण वधण ते अंतःकरण में, अखिन में ऊंध है, यानी अज्ञान रूपी अंधेरो छाइजी वेंदो आहे। कर्मनि खां मन हटी वेंदो आहे, इच्छा न थींदी आहे, कम पेंडिंग थींदा वेंदा आहिनि। हे बि करिणो आहे, छॾे सुभाणे, हे बि करिणो आहे सुभाणे। अजाई कम ऐं निंड आदिक पैदा थींदा आहिनि। इहो कहिड़ो गुण आहे? तमो गुण। चओ हरे राम। सुबुह जो त इहो कई माण्हुनि जो अनुभव हूंदो आहे, हा न। लॻंदो आहे उथूं असां बि, ॿुधूं था सवेल उथी माण्हू भजन था कनि, कोई योगा तो करे, कोई एक्सरसाइज तो करे, कोई जॉगिंग तो करे, कोई भजन तो करे, कोई अमृत वेले तो वञे। असांजी बि त इच्छा थींदी आहे, पुछो न थींदो आहे। सुबुह जो जेॾी महिल अलार्म बि रखंदा आहियूं, उहो जेॾी महिल वॼंदो आहे त पोइ मन में, चित्त में, ॿुद्धीअ में हिकु ई ॻाल्हि ईंदी आहे त इहो निगोड़ो अलार्म कीअं बंदि कजे। पोइ जीअं तीअं उथी करे हथु लंबो करे निंड में ई उथी उनखे असां बंदि करे छॾींदा आहियूं। पोइ मन में ईअं लॻंदो आहे वॾो कोई आतंकवादियुनि जो बम असां डिफ्यूज़ करे छॾियो। इहो बम बंदि कयो आहे, इहो अलार्म बंदि न कयो। इहो छा कयो आहे? बम हुयो, समाज खे नुक़सान पहुचाया, देश खे। हा, पोइ ईअं बढ़िया निश्चिंत थी सुम्हंदा आहियूं। बढ़िया। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, ओॾी महिल चवंदा बि न आहियूं। कम से कम निंड में उथजी भजन त करे, माण्हू कीर्तन करे, ॻाए त सही गुण, हा न। पोइ त निंड खणी वेंदो 1 मिंट में, चिंता जी ॻाल्हि न आहे। कम से कम अखियूं खुलनि, उन खां पहिरियों मुखार विंद खोलियो ऐं प्रेम सां चओ राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो। वरी जेॾी महिल सुम्हो त ओॾी महिल बि चई करे सुम्हो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा 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 नंदलाल बोलो, राधा 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 नंदलाल बोलो।
गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। मुरारी बापू चवनि था उथण जो अलार्म न लॻायो, सुम्हण जो अलार्म लॻायो। असां लॻाईंदा आहियूं उथण जो, निंड कंदासीं 1 बजे 2 बजे, अलार्म आहे 5 बजे, काॾो निंड खुलंदी? हाँ भाई खुलंदी नमन निंड? भगवान खे नमन कयो, हा न। बगल में संत वेठा, राधे श्याम भगवान खे नमन कयो, हा न। गुरु नानक खे अरदास कयो, नानक राम सुम्हण में, तॾहिं गौरव वधंदो जीवन जो, तॾहिं जीवन में अमन चैन थींदो। भाई भगवान खे प्रार्थना कयो ज़रूर, ऐं चवनि था अलार्म ते भरोसो न कयो, अल्लाह राम ते भरोसो कयो। अल्लाह राम ते, अलार्म ते न, अल्लाह राम ते। अगर उन्हनि सां प्रेम आहे त सवेल सुम्हो ऐं भगवान खे अरदास करे सुम्हो। ऐं वॾी ॻाल्हि आहे दृढ़ निश्चय, जेके पक्को इरादो कंदा आहिनि उनखे भगवान बि मदद कंदा आहिनि। पक्को इरादो हुजे न, ख़बर आहे असांखे उथिणो आहे, कमु करिणो आहे, पोइ कीअं उथंदा आहियूं? केॾी महिल एग्ज़ाम हूंदी आहे, 7 बजे एग्ज़ाम ॾियणी आहे त न उथंदासीं 5 बजे, ॿुधायो? और काॾे वञिणो आहे, फ्लाइट ते वञिणो आहे, ट्रेन ते ई वञिणो आहे, पोइ उथंदासीं की न? ओॾी महिल डिफ्यूज़ न कंदासीं बम खे, ओॾी महिल बम फाटे भले, ओॾी महिल उथंदासीं। यानी असां उथणु चाहियूं नथा, अहिड़ी ॻाल्हि न आहे की उथी नथा सघूं, असां उथी नथा सघूं या उथणु चाहियूं नथा, पहिरियों इहो वीचार कजो। हे त नंढो सो उदाहरण आहे, अहिड़ा तमस वारा कई दुर्गुण लक्षण असांजे अंदरि आहिनि। मोबाइल आहे, हिकिड़ी सुठे माण्हूअ चयो तव्हां मोबाइल जो टाइम हिकिड़ो सेट कयो। मां ईअं नथो चवां मोबाइल त मां बि हलाईंदो आहियां, सभु हलाईंदा आहिनि, लेकिन मोबाइल मंझंदि जो भाई अधु कलाकु हलाइणो आहे। असांखे त सत्संग मोकिलणो पवंदो आहे, दुनिया भर जा सत्संग, भागवत कथा पूरी भरियल है, 18,000 श्लोक भागवत में, पूरो गुरु ग्रंथ साहिब 1430 सुफ़ा, ॿिया कई भजन, सत्संग, कीर्तन, ऐं ऑनलाइन यूट्यूब में सॼी दुनिया भरियल पई आहे। लेकिन हिकु कमु कयो भाई मंझंदि जो तव्हां कलाकु सेट कयो, अधु घंटो वरी सेट कयो, ॿ बार अधु घंटो करे उहो हलायो, पोइ असांजो जीवन व्यवस्थित थींदो, बाक़ी समय असां पंहिंजा कम करे सघंदासीं। जी टीवीअ में, माफ़ कयो, जी न्यूज़ में हिकु बार समाचार पिया ॾेखारनि, असांखे ॾाढी हैरानी लॻी त हिकु माण्हू लॻभॻि मोबाइल खे कम से कम जेके 800 बार हथु लॻाईंदा आहिनि, हिकु माण्हू लॻभॻि 800 बार मोबाइल खणंदो आहे, वधीक भले खणनि 2000 1500 अलॻि आहे, कम से कम 800 बार असां मोबाइल खे स्पर्श कंदा आहियूं। भगवान खे 8 बार बि न कंदा। अरे भगवान त छॾियो, माता पिता खे न कंदा आहियूं 8 बार, मोबाइल खे 800 बार। ॾाढी हैरानी आहे, वाकई लॻे बि पियो, थोरो सो थींदो आहे वरी रखंदा आहियूं, वरी अच्छा मैसेज आहे, वरी रखंदा, वरी ॾिसंदा यूट्यूब में छा आहे, वरी रखंदा, वरी खणंदासीं फेसबुक न ॾिठो आहे, वरी रखे, वरी हिन जो मैसेज न आयो, गेट बि कोन्हे काई, फोन कंहिंजो आयो आहे, वरी मिस कॉल आई आहे, अच्छा हे छॾिस, मां त घटि हलाईंदो आहियां। श्री कृष्ण गोविंद। भगवान चवनि था इहो तमो गुण आहे, तमो गुण आहे। वाकई हिकिड़ा महात्मा चवनि पिया इहे माया अथव, मोबाइल यानी माया। हिकिड़ा महात्मा इस्कान वारा त चवनि पिया नओं नरक थो अचे, कमिंग सून, नया नरक कमिंग सून, मोबाइल, मोबाइल नरक। चओ हरे राम, वॾी ॻाल्हि आहे भाई, जीवन तो खणी वञे न भाई। जेके सॼे ॾींहं में 4-4 घंटा मोबाइल हलाईंदा 6-6 घंटा, उहो त जीवन तो वञे न 6 कलाक असांजो। एतिरी देर माण्हू छा नथो करे सघे। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर, दयाल दुख भंजन पूरन कृपाल।
तो समझो भाई अंदर ऊंधे छाइजी वञे, कम करण जी इच्छा न थिए, अजाया कम कयूं, निंड ओहो आलस, हाँ खाई करे पेर सिधा, सुबुह जो उथी खाई वरी डिगो थिए माण्हू, कम जी इच्छा न थिए, न रामायण पढ़ण जी इच्छा थिए, न सत्संग जी, न काॾे घर जा कम करण जी, न दुकान जा कम जी, त समझो असां कंहिंजे जंजीरनि में जकड़ियल आहियूं तमो गुण जे। भगवान चवनि था हे अर्जुन, जॾहिं ही जीवात्मा सतो गुण खे वधाईंदे मौत खे प्राप्त थींदो आहे त उत्तम कर्म करण वारनि जीअं सुर्ग आदि लोकनि खे प्राप्त थींदो आहे। मरण महिल अगरि असां सतो गुण में हुयासीं, शुभ कर्म में हुयासीं, हाणे हिकिड़ो न्यूज़ तव्हां ॾिठो हूंदो, बांके बिहारी मंदिर में हिकिड़ी अम्मा गुज़ारे वई। अॼुकल्ह CCTV कैमरा लॻी विया आहिनि त सभु इजी थी वियो आहे न। हाणे 4 ॾींहं पहिरियों असां ॾिठोसीं बांके बिहारी मंदिर में हिकिड़ी अम्मा मथो टेके पासे में वेठी किरी पई, उते गुज़ारे वई। सतो गुण में कोई गुज़ारियो, शुभ कर्म कंदे, सेवा कंदे, टहल कंदे, त उहो शुभ लोकनि में वेंदो, जहिड़ी उनजी स्थिति हूंदी, स्वर्ग में वञे, भक्ति कंदो वियो त वैकुंठ वेंदो, बाक़ी अवगति त न थींदी। रजोगुण अगरि वधियल आहे मरण महिल त माण्हू मरी कर्मनि में मोह वारी जून में वरी जन्म वठंदो आहे। मरण खां पहिरियों अगरि पैसा यादि आहिनि, धंधो यादि आहे, कर्म यादि आहिनि, उथण वेहण यादि आहे, त पोइ पुनरपि जन्म, वरी जन्म थींदो। ऐं अगरि मरण महिल तमो गुण वधी वियो, तमो गुण याने नशो करे सुम्ही पियो, सिनेमा ॾिसंदे गुज़ारियो। सिनेमा में ईंदा आहिनि न हार्ट अटैक, अॼुकल्ह ॾाढा था अचनि, हा न, अॼुकल्ह यंग जनरेशन खे अॼुकल्ह हार्ट अटैक था अचनि। हिकिड़ो वीडियो आयो, हिकिड़ो पुलिस वारो रेलवे स्टेशन ते जवान माण्हू ये घुमंदे घुमंदे ट्रेन जे हेठों किरी पियो। हाणे 2 ॾींहं पहिरियों नोट ॻणींदे गुज़ारे था वञनि। हरे राम सामान वठंदे श्री कृष्ण गोविंद। त मरण महिल अगरि तमोगुण जी अवस्था आहे, कोई नशो कयो अथई, सिनेमा तो ॾिसे पियो, हाँ फालतू ॻाल्हियूं तो करे, त उहो काॾे वेंदो साध संगत जी, तमोगुण जे वधण ते, अज्ञान जी अवस्था में फालतू ॻाल्हियुनि में कोई गुज़ारियो त कीड़नि जी, पशुनि जी, मिरुनि जी आदिक अहिड़ी जूणनि में पैदा थींदो आहे। ॿुधायो छो त सात्विक कर्म जो सुख ज्ञान ऐं वैराग आदिक निर्मल फल आहे, ऐं राजस कर्म जो फल दुख ऐं तामस कर्म जो फल अज्ञान आहे। शुभ कर्म कंदासीं, सुठा कर्म कंदासीं त सुख मिलंदो, ज्ञान मिलंदो, वैराग मिलंदो, मन में शांती ईंदी, थोड़ी थोड़ी ॻाल्हियुनि में परेशान न थींदासीं, चिड़चिड़ोपन न ईंदो, टेंशन न ईंदी, उन्हनि सां कई बीमारियूं बि दूर थी वेंदियूं। ऐं रजोगुण राजस कर्म आहे त उनजो नतीजो दुख। वीचारो माण्हू चाहींदो आहे पैसा कमाए सुख पाइण, पर मिलंदो छा आहे? दुख मिलंदो आहे, सुख न मिलंदो आहे। ईअं हुजे त सभु अरबपति, खरबपति, करोड़पति सुखी थी वञनि, वधीक टेंशन में, वधीक दुखी, चैन कोन्हे, आराम कोन्हे, निंड में बि उन्हनि खे आराम कोन्हे। सुबुह थिए त उथां छिड़क था भरनि, डुकूं था पाइनि, गुस्सो था कनि, क्रोध था कनि। हरे राम भाई। ऐं तमो गुण जो फल अज्ञान, वो जीवन ईअं ई जानवरनि वांगुरु गुज़ारे छॾींदो, उनखे पतो ई न पवंदो त छा करिणो आहे छा न करिणो आहे, उनखे जानकारी न हूंदी, ईअं ई गुज़ारे छॾींदो। श्री कृष्ण गोविंद देव श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे